जमाल शाह के गोठ जाम ज़रदारी में बाहि लगी है। 5 घर सड़ी रख थी विया आहिनि। अली जान अलहदाद ज़रदारी ऐं पीर बख्श ज़रदारी, प्यारो दादन ज़रदारी ऐं ॿियनि जा घर सड़ी रख थी विया आहिनि। ख़बर के हवाले से अवां खे आगाह कंदा हलूं तो मुतासिरनि जो चवणु हो तो बाहि लॻण सबबि हज़ारे रुपयनि जो नुक़सान थियो आहे। ख़बर के हवाले से हिकु ॿीहर अवां खे आगाह कंदा हलूं। या अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। जमाल शाह के गोठ जाम ज़रदारी में बाहि लगी है। 5 घर सड़ी रख थी विया आहिनि। अली जान अलहदाद ज़रदारी, पीर बख्श ज़रदारी ऐं ॿियनि जा घर सड़ी रख थी विया आहिनि। मुतासिरनि जो चवणु आहे त बाहि लॻण सबबि हज़ारे रुपयनि जो नुक़सान थियो आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे आहियूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं। जमाल शाह के गोठ जाम ज़रदारी, जमाल शाह के गोठ जाम ज़रदारी ॿुधायो वञे पियो, जंहिंमें बाहि लगी है। 5 घर सड़ी रख थी विया आहिनि। अली जान अलहदाद, पीर बख्श ऐं ॿियनि जे घरनि खे बाहि लगी है। मुतासिरनि जो चवणु आहे त बाहि लॻण सबबि हज़ारे रुपयनि जो नुक़सान थियो आहे।